अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये नेक्स्ट पार्ट व्लॉग जो अची वियो आहे। हाणे हिन व्लॉग में तव्हांखे अॻिते ॿुधाईंदासीं वरी हेॾे रवाना पिया थियूं। जीअं त तव्हां दोस्तों ॾिसी सघो था, हीउ रस्तो असां मथे चढ़ी रहिया आहियूं ऐं परियां खां ॿियूं गाॾियूं लहंदियूं पियूं रहनि ऐं असां चढ़ंदा पिया वञूं ऐं बीहंदा पिया वञूं। गाॾी ॾाढी मथे चढ़ाई आहे मरीअ ते, जबलनि जे मथां असां चढ़ंदासीं। जीअं त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था, मौसम ॾाढी बहितरीनु आहे ऐं ॾाढो झुड़बुड़ लॻो पियो आहे ऐं माण्हू घणा वापसि वञनि पिया, घणा ॼणा वञी रहिया आहिनि। लाइटिंग जो सिस्टम तव्हां ॾिसी सघो था, रस्तो ॾिसी सघो था, ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो आहे। उमेद कंदा आहियूं तव्हांखे पसंदि ईंदो। जीअं त तव्हां दोस्तों ॾिसी सघो था, हीउ जबल जे मथां रस्तो ठहियलु आहे, ॾाढा घर बर होटल लाइटिंग जो सिस्टम ईअं ठहियलु आहे, तव्हां ॾिसी सघो था। उमेद कंदा आहियूं तव्हांखे पसंदि ईंदो। जीअं त मौसम ॾाढी प्यारी आहे, झुड़बुड़ आहे, VIP वण नज़ारा ॾाढा बहितरीनु आहिनि, सफ़ाई सुथराई बि ॾाढी बहितरीनु आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो थो अचे सफ़र करण में। उमेद कंदासीं तव्हांखे मज़ो ईंदो व्लॉग में। जीअं त तव्हां ॾिसी सघो था, केतिरो रस्तो बहितरीनु ठहियलु आहे ऐं लाइटिंग जो सिस्टम तव्हां ॾिसी सघो था। ॾाढा वॾा टिघा वण बि लॻा पिया आहिनि, जॻहियूं घर कीअं होटल ठहिया पिया आहिनि, गाॾियुनि जो पार्किंग जो सिस्टम तव्हां ॾिसी सघो था। ॾाढो बहितरीनु रस्तो आहे।